तांगे कर अहम खबर ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सकरंड लॻ केले मां हिकिड़ो लाश बरामद थियो आहे, नामालूम लाश जेको बरामद थियो आहे। उन सिलसिले में उते काफ़ी ॿुधाए पियो वञे त उते लाश जेको हथु आयो आहे उते हिकु पाणीअ वारे वारो बीठो, उन जेको आहे उन लाश खे ॾिठो। लाश जेको आहे सो ॿुधाए पियो वञे त हिकिड़े अजरक में वेड़ो हिकु लाश खे फिटो करे वियो आहे। ऐं असां तकड़ी इहा ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं त सकरंड लॻ केले मां नामालूम जेको आहे नामालूम लाश हथु आयो आहे, जंहिंजी अञा ताईं का मालिकी न थी सघी आहे, वारसी न थी सघी आहे। असांजी सभ खां अॻु में असांजी जेका न्यूज़ चैनल आहे उन रिपोर्ट शाये कई आहे ऐं तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जेको लाश आहे उहो लाश केले मां लधो वियो आहे। उते असांजो जुगाड़ न्यूज़ जो रिपोर्टर भाड़ियो ख़ान हिन वक़्तु असां लाइन ते गॾु मौजूदु आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया सकरंड लॻ केले मां हिकिड़ो लाश हथु आयो आहे, लावारस लाश जेको अजरक में हिकिड़ो वेड़े फिटी कयो वियो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे, अञा ताईं उते इंतज़ामिया न पहुती आहे। असांजो रिपोर्टर जुगाड़ न्यूज़ वन जो सभ खां पहिरीं जेको आहे रिपोर्टर भाड़ियो ख़ान उते पहुतो आहे। अचो त उन खां वाक़िए जा तफ़सील था पुछूं। जी जुमा जी बिल्कुलु आवाज़ अचे पियो ऐं आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां सकरंड लॻ जेको आहे गॾो सकरंड जे लॻ पाइन जो केलो ॾसियो पियो वञे। हिते को पाणी वराइण वारो जेको हारी आहे उन जेको आहे इतला कयो आहे त लावारिस जेको नामालूम लाश हथु आयो आहे। अंदरि अञा ताईं केरु न आहे वियो, हिन वक़्तु ताईं का इंतिज़ामिया कान आई आहे, हिते का बि माना इंतिज़ामिया कान पहुती आहे, न पुलिस पहुती आहे। ऐं लाश मां जेको आहे इस्माइल जेका चवंदा आहिनि अंग्रेज़ीअ में धप, उहा हवाड़ हवस इहा बिल्कुलु अचे पई ऐं अंदरि ताईं केरु कोन वियो आहे। अचो त अॻिते असां ॾिसंदासीं ऐं जेको आहे लाश जो जेको आहे माइनो कंदासीं केरु आहे ऐं किथां जो आहे सुञाणप थी सघे थी त असां बिल्कुलु हिन न्यूज़ जे ज़रिए आगाह कंदासीं। ऐं इहा ख़बर न आहे त लाश जेको आहे पोड़ो आहे अलाए पको आहे अलाए नंढो आहे। ॾिसण में त कद जेको आहे वॾो थो अचे, परे खां ॾिसण में आयो आहे, अंदरि अञा केरु बि कोन्हे वियो। जी भाड़िया ख़ान, लाश जेको आहे जवान आहे को पोड़ो आहे? जी जुमा अंधो न ई तोखे ॾेखारींदुसि मां, अंदरि अञा मां बि कोन वियो आहियां, हिते जी इंतिज़ामिया बि कान पहुती आहे। मूंखे जीअं आगाह कयो वियो आहे त आउं कैमरा जी अख में तव्हांखे ॾेखारणु आयो आहे। जी नाज़रीन, ॾिसो त असां बिल्कुलु लाश जे क़रीब वञी रहिया आहियूं। अंदरि वञूंसि था, लाश जो मुआइनो कयूं। अञा ताईं हिते केरु न पहुतो आहे। हिते हिकिड़ी जेका टीम आहे असांजी जुगाड़ न्यूज़ जी, हिन वक़्तु असां अंदरि केले में दाख़िल थिया आहियूं। हीअ लाश आहे, हिन में धप आहे, काफ़ी जेको आहे वक़्तनि जी पुराणी थी लाश लॻे, हिन में वॾी धप आहे। असां मौजूदु आहियूं केले में ऐं असां तव्हांखे लाइव ॾेखारींदा हलूं त हीअ लाश आहे। असां लाश जे मथां कपिड़ो हटाईंदासीं। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां मां केले में ऐं लाश वटि पहुची वियो आहियां। अचो त हिन जो जेको आहे असां कपिड़ो खणंदासीं। हीअ किथां जो आहे, केरु आहे, हिन खे असां ॾिसंदासीं। धप ॾाढी अथसि। जुमा ॾेखारियूं पिया तव्हांखे लाश, ही नामालूम लाश आहे। ही घणनि ॾींहंनि खां जेको आहे हिते पियल आहे ऐं ही त जागी पियो। जुमा केरु आहियो तव्हां? हिते तूं छा पियो करीं पोइ भाउ? सुतो पियो आहियां, लाइट कोन्हे का 7-8 ॾींहं खां वठी। तव्हां केरु आहियो? 7-8 ॾींहंनि खां हिते सुतो पियो? हा। पोइ धप छाजी आहे तो में? पोइ लाइट न आहे, 7-8 ॾींहं वेतो ई कोन्हे, न को मुंहुं धोतो आहे, लाइट कोन्हे। मूं चयो हिन में केले में ॾाढी थधिकार हदरती एसी हलंदी आहे। मूं चयो 2-3 मिंट आराम कयां, तव्हां अची उथारे छॾियो। जी भाउ, तव्हां छा लाइ आहियो हिते? बाबा असां मीडिया वारा आहियूं, असांखे ख़बर पई आहे त हिते लाश पियो आहे, असां कवरेज करणु आया आहियूं हिते। मां तव्हांखे लाश नज़र थो अचां? बाबा हिते धप आहे तो में, एॾी किनी जेका आहे धप आहे। हेॾो वक़्तु सभिनि चयो त हीअ लाश आहे, हिते अंदरि केरु बि कोन आयो आहे। असां दिलि ॿधी आहे अंदरि। हो बाबा 7-8 ॾींहं लाइट कोन आई, मां हेतो कोन आहियां, बाक़ी मां तव्हांखे लाश थो नज़र अचां। छा बसि अथव यार? जी जुमा, हीअ जेको आहे लाश ॾसियो वियो हो त बिल्कुलु हिते लाश न आहे। हीअ निभागो को मवाली आहे, अलाए केरु आहे। हिते जेको आहे सुतो पियो हो हिते निंड में। हिते 7-8 ॾींहंनि खां जेको सुतो पियो हो सो असां अंदरि वियासीं। ॿाहिरि काफ़ी माण्हुनि हिते मुक़ामी माण्हुनि चयो त लाश आहे ऐं धप बि किनी आहे ऐं जेको आहे असां लाश सम्झी ॾे अंदरि घिड़ियासीं। जी जुमा, हाणे बिल्कुलु असांखे ख़बर पई आहे त हीअ वापडा जो मारियल हो। हिन जेको वेंतो बि
कोन्हे, हीअ को धपने भागे जी साड़े विधो आहे असांखे। असां जेको आहे कवरेज तव्हांखे ॾिनी ऐं जेको आहे मौजूदो ॾेखारियोसीं त सम्झ अलाह साईं हिकिड़ी हयाती बचाए विधी। भाऊ लाइट कॾहिं खां कटियल आहे तव्हांजी? बाबा असांजो 15 ॾींहं थी विया आहिनि, हाउस फार्म कटियल आहे, हथ हणी ॾियनि हाबदार आहे। छाजे करे? अलाए बसि छाजे करे, सभु को कुंडी आयूं वेठो आहे, 100 ॼणा कुंडी वारा अंदरि 20 ॼणा हीटर वारा आहिनि। ऐं इहो सोचो त भला केले में कुदरती हद कारा। भला तूं सुम्ही त घर वञी सुम्ह, वेंझ त ॿाहिरि शाखूं वहनि पियूं न। शाखुनि में बाबा इहो मेहूं हंगनि थियूं, उते मोटरा उन्हनि जो कीअं विझो माण्हू, नलको बि कोन्हे असां वटि। जी जुमा जेको आहे हिन जी ख़बर तव्हां ॿुधी त हीउ हिकिड़ो लाश न हुयो, हीउ हिकिड़ो मुतासिर माण्हू हुयो, अंदरि सुतो पियो। काफ़ी जेके ॻोठ जा माण्हू हिन छिरकाए छॾिया, परेशान करे छॾिया, पर जेको आहे हीउ साहदार माण्हू जेको आहे केले मां सही सलामत निकितो आहे, जंहिं मौक़ुफ़ बि ॾिनो आहे मीडिया ते त जीअं जेको आहे हीउ मुतासिर हुयो बिजली जो। ऐं जीजू मां हाणे जेका असां मरण वारी ब्रेकिंग न्यूज़ जेका पोइते ॾिनी आहे, इहा महिरबानी करे हटाए छॾिजो। जी बिल्कुलु, असां आगाह कयो तव्हांखे, तव्हां ताईं हीअ ख़बर पहुचाईसीं। कैमरामैन नामालूम सां गॾु रिपोर्टर भाड़ियो ख़ान, जुगाड़ न्यूज़ सकरन।